नाज़रीन, मसूब भिरॻड़ीअ में धारियुनि जी आबादकारी ऐं जाली ڈوميسائيل ठाहे ॾियण वारे अमल ख़िलाफ़ सिंध सुॼागी फ़ोरम तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। इन हवाले सां पेश आहे ग़ुलाम क़ादिर वसीर जी हीअ रिपोर्ट। कूड़ा ڈوميسائيل ठाहे ॾियण वारो मामले ऐं धारी आबादकारी के ख़िलाफ़ सिंध सुॼागी फ़ोरम ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जे तरफ़ां हिते मसूबरी प्रेस क्लब जे अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अचो त तव्हांजे अॻुवाणनि सां मेहरान टीवी पारां ॻाल्हि ॿोल करियूं त उन्हनि जो इन बारे में छा चवणु आहे। आबादकारी जेका सिंध में तेज़ी सां वधे पई या हिते जेके पंजाबियुनि ऐं जेके धारियुनि खे सुञाणप कार्ड ठाहे ॾिना विया आहिनि ऐं ڈوميسائيل ठाहे ॾिना विया आहिनि, इन्हनि जी असां परज़ोर मज़म्मत कयूं था। इन ख़िलाफ़ असां एहतिजाज बि आहियूं सरापा ऐं हिन खे रोकियो वञे। खुदारा ही जेके असां सिंध जा जेके निज शहरी आहिनि या असां सिंधी माण्हू आहियूं, इहा असां अक़िलत में तब्दील थींदासीं। असां इहो सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट ऐं असां जेके ऐवाननि में वेठल इहो ई असां मुतालबो कंदासीं त धारी आबादकारी के रोकियो वञे। असां इहो गवर्नमेंट खे अपील कंदासीं उनखे वापसि कयो वञे पंहिंजनि इलाइक़नि में, ऐं जेके कूड़ा ڈوميسائيل ठहनि पिया उन ख़िलाफ़ सख़्तु एक्शन खयो वञे। जॾहिं सिंधी क़ौम जे ऐं सिंधी नौजवाननि जो इस्तिसाल आहे, उन सां नाइंसाफ़ी आहे, उन सां इंसाफ़ कयो वञे, रद्द करे। 2 लख जे क़रीब अफ़गानी आहिनि जंहिंजो मुद्दो बि हींअर जेको आहे ख़तमु थी चुको आहे। उनखां अलावा उनखे जाली ڈوميسائيل वग़ैरह जेके इशू कया विया आहिनि, जाली शनाख़्ती कार्ड वग़ैरह जेके इशू कया विया आहिनि, उन्हनि खे रद्द कयो वञे ऐं धारियुनि खे हितां सिंध मां कढी करे ऐं जेको आहे हिते जे असल सिंधी माण्हुनि खे रोज़गार ॾिनो वञे ऐं सिंधी माण्हुनि जो इस्तेसाल बंदि कयो वञे ऐं उनजे समूरनि इक़्तिसादी, सियासी, समाजी वसीलनि ते, मादनी वसीलनि ते कब्ज़ा कया पिया वञनि ऐं हिकिड़ी सोचियल सम्झियल साज़िश तहत सिंध खे धारियुनि खे हिते आबाद करे उन अक़िलत में तब्दील कयो पियो वञे ऐं उन्हनि जे रोज़गार ते, उन जे वसीलनि ते कब्ज़ो कयो पियो वञे। असीं इन घड़ीअ में मुतालबो था करियूं त इहा धारी आबादकारी फौरी तौर ते ख़तमु कराई वञे ऐं कूड़ा ڈوميسائيل ऐं जेके इहे ठहनि पिया उन्हनि खे रद्द कयो वञे। जी तव्हां हींअर सिंध सुॼागी फ़ोरम ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि पारां हिते प्रेस क्लब मसूबरी अॻियां कयल एहतजाज जे बारे में कयल ॻाल्हि ॿोल ॿुधी। कैमरामैन अमजद विगो सां गॾु ग़ुलाम क़ादिर वसीर, मेहरान टीवी, मसूबरी।